ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो थियो आहे। जनरल आसिम मुनीर ऐं अमरीका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो थियो आहे। जनरल आसिम मुनीर ऐं अमरीका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जी फ़ोन ते राब्तो थियो आहे। जनरल आसिम मुनीर अमरीका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। अहम ख़बर खां वांखे आगाह करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो थियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो थियो आहे। जनरल आसिम मुनीर ऐं अमरीका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे।